कराची में खबर शामिल क्यों था। सिंध में बेले खाते जा ऑफिसर्स वणन की बाढ़ी में मुलविस हुजण जो इंकशाफ थियो आहे। टनो अलहयार वेझो नसीर कैनाल नदू मोरीअ में वणन की बाढ़ी बाबत कमेटी जांच मुकम्मल करे वरिती। कमेटी सिफारिशूं बेले खाते के सेक्रेटरी नजम अहमद शाह हवाले करे छॾियूं आहिनि। कमेटी सिफारिश की है तो औरत ऑफिसर 2,94,000 रुपयनि जा वण वढाए नुक़सान पहुचायो है, उनखां रक़म वसूल कई वञे। सिफारिशुनि में चयो वियो आहे त 16 ग्रेड के ऑफिसर वटि 17 ग्रेड की चार्ज है, खेसि सब डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर के उहिदे तां हटायो वञे। कमेटी के तजवीज़ कयल सदाउनि ते अमल करण जे लाइ बेले खाते के सेक्शन ऑफिसर 1 समरी ठाहे सेक्रेटरी के मोकिले छॾी आहे। जांच कमेटी जो सरबराह बेले खाते जो ग्रेड 19 जो कंजर्वेटर मोहम्मद आरिफ डोमकी है। वधिक तफ़सील मालूम क्यों था टाइम न्यूज़ कराची के रिपोर्टर फ़कीर सलीम खां। फ़कीर सलीम, छा तफ़सील है इन बाबत? जी बिल्कुल, मुझे बेले खाते जे ऑफिसर वणन की वाडी में मुलवस हुजण जो इंकशाफ थियो है। इन हवाले से टंडे अलायार जिले में जेका सब डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर तौर मुकर्रर थियल खातून ऑफिसराणी है शफ़क़ अनवर राजपूत, उन ते कुछ अर्सो अॻु में इहो इल्ज़ाम लॻो हो त उन टंडे अलायार जे वेझो नसीर कैनाल नंढो मोरी तोड़े उनजी सराउंडिंग में जेके वण हुआ उनकी वाडी कराई है। उन खां पोइ जेका बेले खाते पारां इंक्वायरी कमेटी जोड़ी वई हुई, जेका 19 ग्रेड के ऑफिसर बेले खाते जो जेको आहे कंजर्वेटर मोहम्मद आरिफ डोमकी उनकी सरबराही में टोटल जेका कमेटी हुई, उन कमेटी पंहिंजी रिपोर्ट बेले खाते के सेक्रेटरी के उमाने छॾी है। उन सेक्रेटरी के जेका रिपोर्ट उमानी वई आहे उन ॼाणायो वियो आहे त ॼाणायल जेका ऑफिसराणी आहे शफ़क़ राजपूत उहा 16 ग्रेड की ऑफिसराणी है, पर उनके 17 ग्रेड की सब डिविजनल ऑफिसर की चार्ज मिलियल है। इनके अलावा हुन खातून जे ऑफिसर उते मुक़ररी दौरान वण वढाया आहिनि। उन खां जेको वणन की वाडी जी मद में जेका नुक़सान कयो आहे उहो रिकवर करण जी पिण सिफारिश कई है। कमेटी पंहिंजी रिपोर्ट में ॼाणायो आहे त ॼाणायल ऑफिसर वण वढाया आहिनि, उन जे करे उनखां 2,94,000 रुपया जेको नुक़सान थियो आहे वणन जी वाडी जो उहो पिण वरितो वञे, हटाए वञे। अहिड़ी रिपोर्ट बेले खाते के सेक्रेटरी के मिलण खां पोइ जेको लाॻापियल सेक्शन ऑफिसर है उन पारां हिकु समरी तैयार कई है, जेका सेक्रेटरी बेले खाते ॾांहुं उमाणी वई आहे, जंहिंमें जेका टंडे अलायार में मुक़रर थियल सब डिविजनल ऑफिसर राजपूत है उनके टंडे अलायार में पोस्टिंग हटाए वञे ऐं सिफारिश कयल रक़म उनखां वसूल कई वञे। जी।